अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चॾड़ फैंस ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामो जेको आहे तकरार। उहो हिन वक़्तु कोन हले पियो, दोस्तनि जूं काला अचनि पियूं, उन बारे में ॻाल्हाईंदासीं। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो जीअं घणनि दोस्तनि ताईं पहुची सघनि। त दोस्तों मूंखे दोस्त कॉलूं करे पुछनि पिया त जेको ड्रामो तकरार आहे हिन वक़्तु छो नथो पियो हले ऐं कॾहिं हलंदो। उन बारे में अवां दोस्तनि सां ॻाल्हियूं कंदासीं। पर मुंहिंजी जेका नई फिल्म आई आहे तलाश, हिकु तमामु बहितरीनु फिल्म आहे। मां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो हू हिन फिल्म खे ॾिसनि पिया ऐं वधि खां वधि दोस्तनि ताईं शेयर कनि पिया ऐं दोस्त जेको वॾे चाह सां ही फिल्म ॾिसनि पिया। मुंहिंजो इहो हूंदो आहे त मां हर जेको प्रोजेक्ट आहे उहो अव्हां खे बहितर खां बहितर ॾियां। पहिरें दहशत हुई, दहशत खां पोइ तलाश ऐं अॻियों जेको प्रोजेक्ट ईंदो उहो इंशाअल्लाह हिन खां बि तमामु बहितर हूंदो ऐं फुल एक्शन रोमांस सां भरपूर हूंदो ऐं कहाणी हूंदी हिकु तमामु बहितरीनु। त हलंदासीं ड्रामो तकरार जे बारे में अव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं त ड्रामो तकरार इंशाअल्लाह सुभाणे ॿिए ॾींहं खां हली वेंदो, छो त ड्रामे तकरार जी जेका रिकॉर्डिंग हुई उहा रुकियल हुई। उन करे जो माह रमज़ान जा ॾींहं हुया, उनखां पोइ वरी ईद जूं मोकलां हुयूं। ईद जे मोकलनि खां पोइ हाणे उहो साॻी ड्रामे जी रिकॉर्डिंग ज़ोर ऐं शोर सां शुरू थी वई आहे ऐं इंशाअल्लाह ही जेका रिकॉर्डिंग आहे कल्ह खां शुरू आहे, उहा हाणे ज़ोर शोर सां ही स्पेल जेको आहे ज़ोर शोर सां हले पियो, हुनजी रिकॉर्डिंग हले पई। कल्ह मुंहिंजी ॻाल्हि पहिरीं प्यारे दोस्त इरफान शेख सां जेको हिन ड्रामे में मीर आहे उन सां ॻाल्हि थी। हुन चयो त माह रमज़ान जे करे ऐं ही ईद जे मोकलनि जे करे ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग हुई उहा कोन थी सघी हुई ऐं हाणे जेको आहे ही रिकॉर्डिंग जेका आहे ज़ोर शोर सां शुरू कई वेंदी, जेका कल्ह अॼु खां शुरू आहे ऐं कल्ह बि हुई कुझु न कुझु रिकॉर्डिंग। त ही ड्रामो बाक़ाइदा हलंदो जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामो हलियो ऐं तमामु ज़बरदस्त हलियो, हुन जूं तमामु घणियूं क़िस्तां हलियूं। अहिड़े तरह ही तकरार बि ज़हर ज़िंदगी खां पोइ वॾो मक़बूल ड्रामो आहे। ही बि ड्रामो हलंदो ऐं अव्हां जेके ॾिसंदड़ आहियो अव्हां ताईं ही ड्रामो जेको आहे ज़बरदस्त नमूने ताईं पहुचायो वेंदो। पर इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि। कोशिशि करे सुभाणे जेको ड्रामो आहे, अव्हांखे ख़बर आहे त छंछरु आचर उहे बि ड्रामो न ईंदो आहे ऐं सूमर खां ही ड्रामो जेको आहे वरी स्टार्ट कयो वेंदो ऐं अव्हां ॾिसंदड़ ताईं इहो ड्रामो पहुचायो वेंदो। हा, त दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं घणनि दोस्तनि ताईं ही वीडियो पहुचायो जीअं जेके दोस्त चाहींदड़ आहिनि, जेके तकरार ड्रामे खे ॾिसंदा आहिनि त उहो वॾे शौक़ सां ही जेको ड्रामो आहे उन्हनि जो ॾिसनि ऐं उन्हनि जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी रहियूं आहिनि। अवां इंतज़ारु कयो, हे ड्रामो कुझु टाइम ताईं जेको आहे हुनजो वाइंड अप कयो वियो ऐं वरी रिकॉर्डिंग शुरू थी रही आहे। इंशाअल्लाह ही रिकॉर्डिंग जेका थी करे अव्हां ताईं ड्रामो पहुचंदो ऐं तकरार जेको आहे ईअं बुलंदियुनि ताईं पहुचंदो। हिन ते पंहिंजे अली हसन चॾड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।